अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। अदा यो असल में मसलो यो आ परदेसी माण्हू आहियूं। सो माई मुंहिंजी मूंसां गॾु कराची वियासीं पे। सो पर्स मुंहिंजी माईअ खे लले जा फुरे विया। इलाही मजबूर आहियूं परेशान आहियूं कराची वञणो आहे। अल्लाह भलाई कंदो हां परेशान न थियो भेण असां सां गॾु आहियूं जेको असां का गरीब आहियूं जेको पुॼी सघो जेको असां तव्हां सां करियूं। हा ॿियो कुझु कोन्हे तव्हां वटि? जी न भेण 10 रुपया ॾेई छॾियो तव्हांजे कहिड़े कम जा वरी किराए में कम ॾींदा न तोखे दुआ थींदी। दुआ तव्हां वञी सघो था। वञ महिरबानी। 110 रुपया मिलिया। ठीकु आहे जेके मिलिया पंहिंजो नसीब अॻियां ॿिए खे ॾिसूं था। हुन अदा खे हली ॾिसूं ॾिस पाण खे घूरे पियो ॾिसे। हा हलो हलो हल। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। अदा यो असां लाड़काणे था वञूं। सो किरायो मुंहिंजी माईअ जो जेको पर्स हो न उहो तोखे ख़बर आहे शहर में लले जा जाम आहिनि। बाबा वॾो कम लॻो सो लले जा कढी आहे मजबूर आहियूं तोखे ॾिठोसीं माशाल्लाह जवान मुड़सई असांजी मदद कर किरायो। न न बिल्कुलु तव्हांजी मदद कबी ऐं तव्हांखे मजबूर ॾिसी मूंखे बिल्कुलु अहसासु थिए पियो। ऐं तव्हांखे इहो ॿुधायां त असांजो पंहिंजो ट्रांसपोर्ट आहिनि हिते गाॾियूं हलनि थियूं जेके तव्हांखे तव्हांजे शहर ताईं पुॼाइनि फ्री में। ऐं हली तव्हांखे चाढ़े थो अचांव ते गाॾी में। न मसइलो इहो आहे न असांखे हिते थोरो कमु आहे असां वेंदासीं ऐं शाम जो। पोइ कमकार लाहे अचो पोइ न पोइ तव्हां जेको पुॼी सघो मदद करियो। ॾिसो तव्हां महिरबानी कयो असीं तव्हां सां तव्हांजी ट्रांसपोर्ट में कीअं चढ़ूं असांखे थोरो परेशानी थी थिए न। परेशान तव्हां ईअं कयो 1000 रुपया किरायो असां ॿिन्हिनि जो 2000 रुपया थींदो। 2000 रुपया तव्हां असांखे ॾेई छॾियो असीं पाण हलिया वेंदासीं। ऐं तव्हांखे गाॾी में चाढ़िया थो न फ्री में तव्हां किरायो थोरी वठंदी। न मां गाॾीअ में ज़्यादा माण्हुनि सां न वरी मुंहिंजी माईअ खे वरी एलर्जी थी थिए। हा तव्हां ॻाल्हि खे सम्झो न प्लीज़ असांजी तव्हां हेल्प कयो। वरी माशाल्लाह हुस्न बि आहे न त पोइ वरी आऊं हिनखे हरू भरू घाटनि माण्हुनि वारी गाॾीअ में कोन चाढ़िया। अकेले सफ़र कंदा आहियूं। अच्छा अव्हांखे माना पैसा था खपनि। हा गाॾी में कोन चढ़ंदा? न गाॾीअ में चढ़ंदासीं उहो सीट अलॻि असीं वठंदासीं न पोइ पंहिंजे हिसाब सां वेंदासीं पंहिंजे हिसाब सां। ऐं थोरो आवें तुंहिंजी खूबसूरत माई खे ॾिस। अरे न बाबा अरे इहा खूबसूरत माई तुंहिंजी। या करियो कुझु शर्म करियो। अव्हां जे करे केरु मजबूर माण्हू जी मदद करण जे लाइ तयारु कोन्हे। छो पिया पंहिंजी ज़बान खे बदनाम करियो पंहिंजी सिंध अमड़ खे बदनाम पिया करियो सिंधी ॿोली खे बदनाम पिया करियो। कुझु हया करियो कुझु शर्म करियो। दा तूं बिल्कुलु सही थो चई। असां जहिड़ा जेके माण्हू आहिनि उन्हनि जे करे हक़ीक़त में बि कंहिं मजबूर जी मदद नथी थी सघे। मूंखे माफ़ु कजो मुंहिंजा अदा तुंहिंजी ॻाल्हि मुंहिंजे ज़हन में वेही रही आहे ऐं मुंहिंजो तोसां वाइदो आहे त असां हाणे अहिड़े कंहिं बि क़िस्म जी का बि फिराड कोन कंदासीं। मूंखे माफ़ु कजो मुंहिंजा भाउ मूंखे माफ़ु कजो। असांखे माफ़ु कजो अदा असां वाक़ई लालच में अची अंधा थी वियासीं। असां इहो विसारे छॾियो त असां पंहिंजी तहज़ीब खे पंहिंजी क़ौम खे पंहिंजी ज़ात खे पिया लॼायूं। बसि अदा असांखे माफ़ु कर। असां महिनत कंदासीं मज़दूरी कंदासीं पर अहिड़ो फराड जो कमु कोन कंदासीं।